जी नाज़रीन, असां वक्त मौजूद आहियूं लेट ज़िले ठटे में। ज़िले ठटे खां तकरीबन ही लेट शहर खां ही जो मेलो लगे तो कुछ तकरीबन त ही 15 खां 20 किलोमीटर लेट शहर खां जो लिंक रोड अंदर वञे तो। ऐं ही जो दरगाह है दरिया पीर सदायो वञे तो ही जो आहे सो मुकम्मल समुंड जे विच में आहे। ऐं हिते जेके मुख़्तलिफ़ शहरनि खां हिन पंहिंजो सटे ज़िले खां अलावा कराची आहे, ॿियनि शहरनि खां हिते तकरीबन त हिते मुख़्तलिफ़ शहरनि खां ज़ाइरीन जो अचण जो सिलसिलो जारी आहे। ऐं असां अगरि हिते कुझु मौजूदु ज़ाइरीन आहिनि, उन खां पुछा कंदासीं त हुन जो छा चवणु आहे। जीअं त ईंदड़ साल हर साल हिते ही मेलो लॻियो वेंदो आहे ऐं माशाअल्लाह तमामु ख़ूबसूरत ऐं सुठे नज़ारे सां ही मेलो मल्हायो वेंदो आहे। असां हर साल मुसलसिल हिते ईंदा वेंदा आहियूं। हिते पाणी जी सहूलियत आहे माशाअल्लाह, हिते हर शइ लंगर जो इंतज़ाम, हर शइ हर बंदोबस्तु आहे। जीअं त बिल्कुलु दरिया जे अंदरि आहे, पोइ बि हिते माशाअल्लाह सभु कुझु हर शइ जी सहूलियत आहे मौजूदु आहे। जीअं त नाज़रीन ज़ाइरीन ॿिया बि माण्हू हिते ॿिया बि मुख़्तलिफ़ शहरनि खां इलाइक़नि खां अची रहिया आहिनि ऐं ईंदा बि आहिनि, मुसलसल ईंदा आहिनि। जीअं असां अचूं था कि हर साल मुर्शिद मेले ते ईंदा आहिनि, मुर्शिद मेले खे बिल्कुलु सुठे ऐं सुहिणे नमूने सां मिलाईंदा आहिनि। वरी हिते राति रहंदा आहिनि, पोइ वरी सुबुह को सभु को पंहिंजे पंहिंजे घर हलियो वेंदो आहे। जीअं त ज़्यादातर हिते माण्हू न लाहींदा आहिनि त दरिया जे अंदरि आहे, पोइ बि हिते ॾाढी ऐं तमामु सुठी सहूलियत आहे ऐं हिते बिल्कुलु सुठी नमूने सां मेलो मिलायो वेंदो आहे। असां पाण आया आहियूं हिन वक़्तु मेले में, जेको असां बसि मेलो मिलायूं पिया, इंजॉय बि कयूं पिया। दरिया तां मुर्शिद तां सलाम बि भरियो आहे। जीअं त तव्हां ॾिसी सघो था हिते माशाअल्लाह तमामु सुठी रौनक लॻी पई आहे ऐं असां माशाअल्लाह बसि ईंदा आहियूं, बसि राति रहंदा आहियूं, सुबुह ते वरी सभु को पंहिंजे पंहिंजे शहर लाइ। बाबा ही असांजे मुर्शिदनि जो मेलो आहे, माशाअल्लाह हिते सुठो लॻंदो आहे। ऐं हिते असीं ईंदा आहियूं हर साल, तक़रीबन त सीअ जी मौसम हूंदी आहे, त हिन साल थोरो सीउ घटि आहे, पर हिते असांखे हर शइ जी सहूलियत, हर चीज़ असांखे हिते मिलंदी आहे। असीं हर सालाना ईंदा आहियूं हिते, हर साल राति रहंदा आहियूं, सुबुह मां सवेरे वापसि वेंदा आहियूं। ॻाढ़े शहर खां ॻाढ़े दरिया पीर ते ईंदा आहियूं, होड़े में ईंदा आहियूं ऐं शहर बुआरनि खां ते ईंदा आहियूं। हिते हर सहूलियत आहे, काठी जी ॿिए जी सहूलियत आहे, पर इहा तकलीफ़ थोरो आहे त होड़े में चपल चिकल सभु खजंदो आहे, ॿी का कोन्हे, ॿी सभु ॻाल्हि में सहूलियत आहे। सहूलियत इंशाअल्लाह मिलंदी, असांखे का तकलीफ़ कोन्हे। असीं लॾ बस्ती खां आया आहियूं, असांखे हिते तंबू रहण लाइ बि मिले थो ऐं खाधे पीते जी चीज़ तंदूरी ही हू सभु कुझु मिले थो। जेकी असीं घुरंदा आहियूं असांखे मना साईं कोन्ह कंदा आहिनि। असांखे माशाअल्लाह असांखे का टेंशन कोन्हे। असीं सालाना ईंदा आहियूं, असीं परदेस खां ईंदा आहियूं, असीं ॾाढे सलाम दुआ माना पंहिंजी दरगाह ते ईंदा आहियूं, दुआ घुरी असीं वरी वेंदा आहियूं। थी असां जेको आहे सो असां खां जेको आहे दरगाह दरिया पीर जेको आहे इहो मुकमल जेको आहे समुंड जे विच में आहे ऐं हिन में जेको असां ॿेड़ी जे ज़रिए असीं ईंदा आहियूं ऐं ॿेड़ी जे ज़रिए असां वरी पंहिंजो वापसि वेंदा आहियूं। कैमरामैन सां गॾु मलक मंज़ूर, सोच टीवी ठटो। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.